अज भी दाबे सां चवां थो, ओ सिंधियो तव्हांजे अंदर जे ज़मीर खे बि जगायां, तव्हांजे ॿारनि जे लाइ पियो ॻाल्हायां। हिते मां अकेलो आहियां, इन जो सबबु न आहे त मां अकेलो आहियां, मूंसां रब जी ज़ात गॾु आहे, अल्लाह गॾु आहे। ॿुधो, वो करप्शन खोरो, वो नाअहलो, वो सिंध जा दलालो, सिंध खे खपाईंदड़ो, कारूजर खपाईंदड़ो, बेट खपाईंदड़ो, किताब खपाईंदड़ो, त अॼु बि सिंध में 60 लख ॿार तालीम खां महरूम आहिनि। मां दावे सां थो चवां त उनजी नाअहली आहे जो उस्ताद टाइम ते क्लास में न आहिनि। हक़ सच जे लाइ पिया ॻाल्हायूं, असांखे नॉनसेंस करार पियो ॾिनो वञे, चयो वञे थो त तव्हां उस्तादनि सां बिहेव पिया कयो। असां बिहेव न कयो। अगरि जीअं उस्ताद सां बिहेव कयो त उहा कामयाब न आहे। उस्ताद हिकु उस्ताद वालिद आहे, 3 क़िस्मनि जा वालिद हूंदा आहिनि। हिकिड़ो असांजो पंहिंजो रियली वालिद जंहिं पैदा कयो, अल्लाह तबारक व तआला पैदा कयो, माना जंहिं माना ज़रियो माना बणायो, त पहिरियों वालिद उहो रियली। ॿियो उस्ताद हूंदो आहे, ॿियो उस्ताद हूंदो आहे वालिद। उस्ताद खां बाद टियों कहिड़ो हूंदो आहे वालिदैन, जेको पंहिंजी न्याणी कढी ॾिए थो घर मां, उहो हूंदो आहे, उन्हनि जो ख़्यालु करणु घुरिजे। त इन्हनि टिनिनि जा अगरि जेको बेगुनाह उचाईंदो या का अहिड़ी का शिकायत कंदो या कोई बि बिहेव कंदो त उहो कामयाबु न आहे, हिते बि न आहे, आख़िरत में बि न आहे। मुंहिंजो मुतालबो आहे एजुकेशन मिनिस्टर सां, सदर पाकिस्तान सां ऐं प्राइम मिनिस्टर पाकिस्तान सां, तव्हां किथे आहियो? यहाँ पे क्या हो रहा है पाकिस्तान में? पाकिस्तान के सूबा सिंध का मैं सूबा सिंध का एक सिंधी बात कर रहा हूँ। यहाँ पे करप्शन खोरी इतनी की जा रही है जिसकी कोई हद ही नहीं है। आप कहाँ हैं? बताओ, वो नाअहलो कहाँ हो? यहाँ पे मैं पायलट स्कूल की बात कर रहा हूँ। टाइम पर कोई उस्ताद साहिबान वक्त पे स्कूल नहीं आ रहा, हर एक टीचर को अपनी अपनी अलग सी ऑफिस है। वो नाअहलो, इतनी सारी करप्शन खोरी की जा रही है और तुम इतने बड़े बड़े मनसब पर बैठे हुए। यहाँ पर मेरे सिंधी रोटी के टुकड़े के लिए तड़प रहे, यहाँ पे मेरे सिंधी कपड़ों के लिए तड़प रहे। आप बड़े बड़े मनसब ने आपको प्राइम मिनिस्टर बुलाते हो, और मैं बात कर रहा हूँ फ़लस्तीन की भी, वहाँ पे